टंडो बागो शागिर्दनि ऐं सिविल सोसाइटी टंडो बागो ऐं ज़ौर कम्यूनिटी पारां प्रेस क्लब टंडो बागो ते शहीद शायान शाह जी कातलनि जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो, जॾहिं त उन्हनि आला अख़्तरनि खां घुर कई त शहीद शायान शाह जे रत सां इंसाफ़ कयो वञे। महराणी यूनिवर्सिटी जे शागिर्द शायान शाह जे खून सां इंसाफ़ कयो वञे, जॾहिं ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। ऐं उन मौक़े ते ख़िताब कंदे मुक़ररीन शायान शाह जे खून जे कातलनि जी फौरी तौर ते गिरफ़्तारी करण जे लाइ आला अख़्तियारनि खां इहा घुर कई त शायान शाह जे खून सां इंसाफ़ कयो वञे, जॾहिं ज़ुल्फ़कार ज़ौर, डीएम ज़ौर, ज़मा ज़ौर ऐं फाज़ल ज़ौर पिणु मौजूदु हुआ। जॾहिं त शागिर्दनि पारां सख़्तु नारेबाज़ी कई वई ऐं महराणी यूनिवर्सिटी जे शागिर्द शायान शाह सां इंसाफ़ जी घुर कई वई। हुननि घुर कई त आला अख़्तियारनि खां त शहीद शायान शाह सां खून सां इंसाफ़ कयो वञे। रिपोर्ट अब्दुल हफ़ीज़ शाहीन न्यूज़ टंडो बागो।